सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं करे जैसे घर जो मुहूर्त करना हो तब उन्हीं में कोई ना कोई शुभ कार्य करना हो, करे पूजा, करे पाठ, करे हवन, करे यज्ञ, करे मालिक धन, करे सिमरन, करे जाप, करे सत्संग, कोई ना कोई शुभ कार्य जरूर करना हो। ऐं शुभ कार्य रखण जो मक़सद इहो हूंदो आहे जीअं सॼी शुरूआत ई चङी थिए, असांजे घर में मालिक जी रहमत हुजे, जीअं असां सभु चङा थी करे हलूं। इन करे जीअं असां सभिनी में बहितर ॻाल्हाइण ऐं बहितर ॿुधण जी शक्ति पैदा थिए। घर खे बहितर बणाइण जे लाइ ॿ चीज़ूं खपंदियूं आहिनि। हिकु ॻाल्हाइण सही हुजे, ॿियो ॿुधणु सही हुजे। घर में ॿियो कुझु खपंदो ई न आहे, सिर्फ़ु ॿ चीज़ूं खपंदियूं आहिनि। हिकु, असां जॾहिं सत्संग में वेंदासीं, नेम में वेंदासीं या जेको बि कोई प्रोग्राम कंदासीं, जेको बि ॻाल्हाईंदो, जेको बि कुझु पढ़ंदो, उहो सभु कुझु बहितर पढ़ंदो ऐं बाक़ी जेके हूंदा उनखे चङे नमूने ॿुधंदा। विच में डिस्टर्बेंस हिंड्रेंस का पैदा ई न थींदी आहे। इहा चीज़ असांखे यादि ॾियारींदी आहे। असां जॾहिं बि ॻाल्हायूं हिकु बहितर ऐं चङे अंदाज़ सां ॻाल्हायूं, कॾहिं कंहिं ग़लति अंदाज़ सां न ॻाल्हायूं। शुरूआत असां इन करे कंदा आहियूं की असांजो ॻाल्हाइणु चङो हुजे ऐं साम्हूं वारो जेको ॻाल्हाए थो त ॿियो उनखे पहिरियों ॿुधे सही चङे नमूने। जॾहिं असां ॻाल्हि खे ॿुधंदासीं तॾहिं सम्झंदासीं, जॾहिं सम्झंदासीं तॾहिं उनजो कोई हल निकिरंदो या कुझु कंदासीं। जंहिं चीज़ खे असांजो ॻाल्हाइण ई चङो न हूंदो, असांजो ॿुधण ई चङो न हूंदो, त हल छा निकिरंदो। आमतौर असां जूं ॿ ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। या असां जेको ॻाल्हाईंदा आहियूं मूड ख़राबु करे या क्रोध में जेको ईंदो आहे ॻाल्हाए छॾींदा आहियूं, कुझु बि ॻाल्हाईंदा आहियूं। असांजो ॻाल्हाइण घर में अंदाज़ न हूंदो आहे, या ख़ौफ़ थींदो आहे, या जवाबी कार्रवाई थींदी आहे, माहौल ख़राबु थींदो आहे। या वरी असां में जेका मेन हूंदी आहे ॿुधण जी शक्ति न हूंदी आहे। घर में जेका मेन डिस्टर्बेंस थींदी आहे, असां में ॿुधण जी शक्ति न हूंदी आहे। आमतौर अॼुकल्ह भई कोई अञा हिकु ॻाल्हि त परे रही, पर हिकिड़ो जुमिलो बि पूरो करे उहा बि वॾी ॻाल्हि हूंदी आहे। सेंटेंस पूरो करण बि न। कोई साम्हूं वारो कोई ॻाल्हाईंदो आहे, कोई चवे, अञा उनजो हिकु लफ़्ज़ मुंहुं मुंहिंजो निकिरंदो आहे, लफ़्ज़ अधु को हूंदो आहे, पूरो बि न थींदो आहे, जो ॻाल्हि अधु में कटे करे असां 12 लफ़्ज़ पंहिंजा ॿुधाए छॾींदा आहियूं। जॾहिं असां कंहिंजी ॿुधंदासीं ई न त सम्झंदासीं चवणु छा थो चाहे। जॾहिं सम्झंदासीं ई न उन ॻाल्हि जो हल छा निकिरंदो। इन करे झगड़ो पैदा थींदो आहे, इन करे पिटको पैदा थींदो आहे। तंहिंजे करे असांजे घर में इहे ॿ चीज़ूं असांजे घर में हुजणु खपनि। असां ॿ हुजनि, ॻाल्हाइण जो अंदाज़ बहितर हुजे, ॿियो थोरी ॿुधण जी शक्ति हुजे, बसि सभु पंहिंजे पाण सही थी वेंदी आहे, ॿियो कुझु बि न खपंदो आहे। अच्छा, छड़ो ॿुधो, अगरि तव्हांखे अहिड़ो लॻे बि सही न तव्हां छड़ो ॿुधो, उहो त कमु कयो या न कयो उहो बि तव्हांखे मोकल आहे। साम्हूं वारो पंहिंजी ॿुधाए करे ई ॿार हल्को करे वेंदी आहे, करे वेंदो आहे। उनखे भई कमु न बि थिए न, ज़हनी तौर ते सुकून में वधीक मां पंहिंजी ॻाल्हि करे छॾी, हाणे सभु ठीकु आहे। जॾहिं असां ॿुधंदा ई न आहियूं कंहिंजी, अञा ॿुधाए छॾींदा आहियूं, पोइ माण्हू अंदरि ई अंदरि पचंदो पियो हूंदो आहे, अंदरि ई अंदरि जलंदो पियो हूंदो आहे, अंदरि ई अंदरि क्रोध ईंदो आहे ऐं सॼो माहौल दवादोल थी वेंदो आहे। तंहिंजे करे सत्संग में ॿ चीज़ूं हूंदियूं आहिनि। हिकु ॿुधणु, जेको असांखे ॿुधाईंदो आहे, चङो ॿुधो ऐं चङो ॻाल्हायो। माना हरू भरू ग़लति लफ़्ज़, ग़लति चीज़ न असांजे घर में अचे, न ॿुधण में अचे, न ॻाल्हाइण में अचे। असां थोरो छड़ो पंहिंजो माहौल बहितर कयूं, सभु कुझु बहितर थी वेंदो आहे। असां थोरो चङो कयूं, सभु कुझु चङो थी वेंदो आहे। तंहिंजे करे
ये चीज़ उसके घर में प्यार ऐं मोहब्बत पैदा करनी हुई। ऐं जो घर आहे उहो जेको हक़ीक़त में असांखे दुख ऐं सुख ॿिन्ही जो साथी आहे। दुख जो साथी इन करे आहे भई दुख ईंदो आहे असांजा जहिड़ा बि विछोटियूं हुजनि पंहिंजो पाण ख़तमु थी वञनि असां दुख में गॾिजी वेंदा आहियूं। पर सुख जो साथी इन करे जॾहिं सुख में प्यार सां रहंदा आहियूं त पोइ वरी दुख ईंदो ई न आहे। असांजो घर सदाई हरियो भरियो ख़ुशहाल रहंदो आहे, सदाई